जबल मुझो त अंदाज़ो आहे त मौलादाद बचंदो ई कोन। डॉक्टर अजायो वलीदाद खे आसरे में था रहा। जेकॾहिं बची वियो त मूं मथां कहिड़ो फर्क पवंदो? वरी हिकु दफ़ो हिकु गोलीअ जो ख़र्च करणो पवंदो। जबल वलीदाद खे सस्तो न समझ। जेकॾहिं उन महिल ताईं चुप आहे तो कदम न खयो अथई, उन जो कारण आहे उन्हनि जी परेशानी। बाक़ी वलीदाद खामोश न रहंदो। पलांड में जरूर को कदम खणंदो जेसी ताईं मौलादाद अस्पताल मां ॿाहिरि न अचे। मां भी इन ही इंतजार में आया रबो तो मौलादाद ठीक थी बाहर अचे ऐं वलीदाद मुंह तरफ रुख करे। जबल इन वक्त तव्हां सां शेर खान गॾु आहे। उन्हनि खे मुंह टोड़ जवाब भी ॾेई सघो था। हाँ रबो इन वक्त मां अकेलो न आहियां। शेर खान मूंसां गॾु आहे। इन करे मुंहिंजी ताक़त ॿीणी आहे। पर जबल इहो त ॿुधाए मूंखे हिते छो घुरायो? रबो तो में ज़रूरी कम आहे। बेधड़क चई ॾे मुंहिंजा यार। जेकॾहिं हिन रबूअ जे वस में हूंदो न त कंधु कोन कढाईंदो। ये समझ त अञा ताईं असांजा हथ ॿधल आहिनि। जॾहिं त असां वलीदाद खां ताक़त में भी ॿीणा आहियूं, पर पोइ भी खुली विड़ी नथा सघूं। मां सम्झां थो जबल, सम्झां थो। इन जो कारण नाज़ा आहे। रबू जहिड़ी तरह तो पहिरियां मूं ते भलाई कई हुई, छा ओड़ी भलाई तूं मूंसां ॿीहर करे सघीं थो? ॾिस दोस्त, मां कोशिश कयां थो, पर हाणे नाज़ा ॾे न्यापो मोकिलियो नामुमकिन आहे। कंहिंखे बि नाज़ा सां मिलण नथो ॾिनो वञे। यार रबू के नंढड़े ॿार सां न्यापो मोकिले सघिजे थो? ॿार त छा, पर वलीदाद पंहिंजे घर मथां कंहिं पखीअ खे बि पर हुअण कोन थो ॾे। वरी मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कंदुसि। जीअं न्यापो पहुचायमि त तोखे ज़रूर ॿुधाईंदुसि। चङो जबल, मोकिलाणी न आहे, दुआनि में कर। भागन भरी, ओ भागन भरी, अलाए काॾे हली वई फ़कीरियाणी। ओ निमाणी, ये तुम्हारी ससु काॾे मरी वई आहे, नज़र ई कान थी अचे। मूंखे कहिड़ी ख़बर है त काथे वते धिका खाईंदी। मां कोन जी पहरेदार आहियां त तोखे ॿुधायां। सच थी चए भागन भरी, छोकरी मो ॻाल्हाइण जी तमीज़ ई निकिरी वई आहे। नंढे वॾे जी इज्जत ही कान थी करे। हाणे उठ छोरी, मूंखे पाणी जो गिलास भरे दे। वाह साईं वाह, हुकुम त ईअं तो हलाई ॼण मां तुंहिंजी नौकरियाणी हुजां। मां भी निमाणी आहियां, निमाणी। न हते न चाहींदे देर न कंदी माए। नौकरियाणी न, पर तूं मुंहिंजी नुंहुं आहीं, मां तुंहिंजो सहुरो आहियां। मुंहिंजी इज्जत करण तुंहिंजो फर्ज़ आ। ॾिसे छा थी तारा फाड़े, उथी पानी भरिया। जेका घोर मिलई उहा रखी ज़ाल जी तरीअ ते। मूंखे कॾहिं रुपयो ॾिनो अथई जो मां तुंहिंजो चवण कयां? हाँ, मूं ते को फर्ज़ नथो थिए जो मां तुंहिंजो चवण कयां। ऐं हूअं बि मूंखे ढोलण झले वियो आहे त हिननि जो को बि कमु न कंदी कर। मां बि निमाणी आहियां, निमाणी। न हते न चाहींदी मां पोड़ा। वॾी कवातिर छोकिरी आहीं। जेसि ताईं तोखे ॿ चंपा न लॻंदा न, तेसि ताईं तूं कान सुधरंदी। उथ 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 चव। परे थी मुआ।
अबानी अरे मां भी तोखे ॾिसां थी अॼु हां अरे छा तूं पाण खे अरे 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 तो फोटो अरे अरे तो ता अरे अरे धूड़ पा मुआ टंग वई दे अबोल टंग वई यार ओड़ाने गोड़ाने बात थी वई टंग बात थी वई दे बात थी वई दे अबो फाट अञा जोर सां लड़ियूं करे अरे टंग वई दे अरे साथियो अरे अरे मुझे सिर दाबे जाए अरे बस कर बाबा का गाली करने का हजम ने हलूं था अरे हजम बाकी काडे कुंभर ने हां दी तक कुंभर ठाइंदो अरे अरे बा अरे छोरा आस्ते आस्ते छोरा आस्ते आस्ते बाबा रे घट कर द मारे सन केड़ी टंगा गोडो बोल मुसा छोरी एड़ी न कई जड़ी तहा ता कयो दे बाबा बुधाई छो आखिर थियो चाहे चाचो बारो तकड़ो अचे पियो हिते तिरकी पियो निमाणी सुकी पकी थी अरे कूड़ थियाने सजो कमिने छोरी जो आहे मुझे अब्बा अरे जुल्म ॾिसो अरे सस सां गॾु सोरो मूंखे कूड़ाइण शुरू थी विया ओ मुंहिंजा अब्बा तूं किथे आई मूंखे अची वठी वञे हिते मूंखां नाक मन धड़की मुंहिंजा अब्बा ॾिठई बाबा ॿारनि खे रुआरे छॾियो अथई ग़रीब जो ॿार रुआण लाइ तयार ख़ुदि हिकिड़ो कमु था कयूं कहिड़ो ए बाबे खे वठी तालूं ॻोठ में किस्तुनि ते खपायूं था त कुराड़ो वठो अरे बाबू को पखो कोन्हे जंहिंखे खपाईंदासीं किस्तुनि ते पखे जे बूथ में बाबे जे बूथ में कहिड़ो फ़र्क़ु आहे हिनखे बि पराइनि हिनखे बि पराइनि अरे बस कयो छोरा अच तो हेॾे हलूं हाणे बेचारा असां हिक ई ॻोठ जा आहियूं केतिरियूं वाटूं मटाईंदासीं अदा पोइ बि सही आ कुत्तो न ॾिसे न भौंके हलिया कंदर हमरा तोखे ॾिसी रस्तो ई मटाया छाॾी भले वञनि पर जानू बि जिन अथनि जिन जेसीं हिनखे ॻोठ न छॾाईंदुसि न तेसीं आउं सुख सां न वेहंदुसि ॾिसां त केतिरियूं था वाटूं मटाइनि केसि ताईं था हलनि तूं अचु अम्मा राणी खे पंहिंजे भाउरनि जे घर वञण जी तो इजाज़त ॾिनी आहे हाँ मूं इजाज़त ॾिनी आहे वो पंहिंजे भाउरनि सां मिलण वई आहे हिन में तुंहिंजी इज़त घटि नथी थिए पर पुट मूंखे ख़ौफ़ आहे किथे हिन घर में ई तुंहिंजी इज़त खे दाग न लॻे अम्मा कंहिंजी मजाल आहे जो आहिस्ते पुट आहिस्ते मूंखे इहो ई ख़ौफ़ हुयो त मां तोसां का ॻाल्हि कंदसि त तूं सॼो घर मथे ते खणंदे इन करे मां दिल जी का बि ॻाल्हि तोसां नथी कयां छो त तूं सॼो घर मथे ते खणी वठंदो आहीं अम्मा जेका बि ॻाल्हि दिलि में अथई न मूंखे खुली ॿुधाए पहिरियां खण कसम अजायो तमाशो न कंदे अम्मा मां ॿार न जो पंहिंजे मथां माण्हू खिलाईंदुसि तोखे मुंहिंजे सिर जो कसम आहे अम्मा ॿुधाए त कहिड़ी ॻाल्हि आहे ॿुधाए अम्मा तोखे मुंहिंजी जवानी जो कसम आहे पुट
तुझी घरवारी जा पेर भर भर चाची पंहिंजे पुट जा कन मुझे खिलाफ। तू गलत समझी पई रानी। चाची मां पंहिंजे कनन सां ॿुधो आहे त मुंहिंजा पेर बस रानी बस वधीक ये ट्रिको मुंह अॻियां न कर। रुस्तम मां मेरी ना है मां मेरी। मुझो दामन कल भी साफ ए पाको अज भी आहे। तो पोइ अजायो मां पुट मुझे मथा शक छो था कयो। तो मथा शक कोने अमा, पर अक्सर जॾहिं तू घर में अकेली हुंदी आई न त रब्बू हिन घर जो रुख कंदो आहे। जॾहिं मां गाह करे घर ईंदी आहियां त रब्बू घर खां ॿाहिरि वेंदो आहे त पोइ मां छा समझा। त इन में मुझो कहिड़ो ॾोह। रुस्तम रब्बू तुझो सोट आहे, तू उनखे समझाए छॾ मुझे मथा अजायो शक छो थो करी। रानी मां वधीक ॾोह करे ॻाल्हियुनि खे ईंदाइण नथो चाहियां। बाक़ी जंहिं ॾींहुं मूंखे पक थी न त तुंहिंजो रब्बीअ सां को चक्कर आहे त उन ई ॾींहुं सौट सां गॾु तोखे इन ज़मीन में जेरो दफ़न करे छॾींदुसि। मुखे पूरी पक हुई, पक छा पर यकीन हो त तू जरूर ईंदी है। हिक नज़र ॾिसण सां तोखे मूं मथां एतिरो यकीन। दुआ मां तो सां अकेलापन में कुछ ॻाल्हाइण थो चाहियां। तव्हां ॿई अकेला हिते भी ॻाल्हाईंदव त पोइ मां काॾे वेंदसि। तू हाणे हीअं कर, थोड़ो पर भरो हली वञी बीह ऐं पहरो ॾे। जेकॾहिं को हिन तरफ़ अचे त फौरन असांखे ॿुधाइजां। तेसी ताईं मां पंहिंजी दुआ सां कुछ ॻाल्हियूं करे वठां। तू घणो परे न वञ, बस हितां अॻियां वञी बि सही आहे। ठीक है। तो चले सोराना सच है या अठाना मिलावट करे कूड़ कटियो अथई। कमदार यो सोराना सच आहे, मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसो पियो अचां। वरी वञी पक कर, वॾी साहिब जे इज़त जो मसइलो आहे। जॾहिं ॻाल्हि कूड़ी निकिती त शेरखाने जॻह ते पाण बता टेंगल हूंदासीं। सम्झां पियो कमदार, हाणे तुंहिंजो एतबार मूं मथां घटि थी वियो आहे। जब न जो सच आहे त पोइ वही ॾिस त छो वगर पंहिंजे पाण खे शीं थो छॾाए जो गिद्द वारी कोड़ खे बि फासायोमांसि न त पोइ जानू बि जिन न आहे। छोरी का ॿार पवई खुदा जी, चाकू चङो भलो हुयुसि त घुमंदो फिरंदो हुयुसि, मुंहिंजी टंक भञी मूंखे खट ते विहारे छॾी। मां चवां थी वधीक मूंसां ॼारी आई अथई न त ॿी जंग बि भञी छॾीनि साईं। वतन रोड ते गीचियूं पाईंदो, मां बि निमाणी आहियां निमाणी, न चईंदी अथव न हथे। ॿुध छरा ॿुध, छा थी चए जोणे। ओ बा तूं अजायो बा तो हंदे त ईअं थींदो ई न। मां कुझु ॻाल्हायां थो त तूं मूंखे अखियूं थो ॾेखारे। अरे पंहिंजी रन खे नथो जले। अच्छी दाढ़ी वारे सां पई दाढ़ी हणे। हाँ अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग
जे असां जो छोरो फरमान बरदार हुजे हा न त असां इहे दुख सूर ॾिसो ई कोन हा। पर छोरो थी वियो थी सफ़ा ज़ाल जो मजू थी वियो अथई। हाणे बाक़ी जेका ज़िंदगी अथई न दुखनि सूरनि में ई गुज़रंदी, कोन थींदो सुख नसीब। सच थी चए फ़कीराणी, अॻे भाउ न इज़त कंदो, छोरीअ जे पणजण खां पोइ उहो निमक बि निभागे मां निकिरी वियो आहे। इन्हे में असांजे हिन छोरे जो को बि ॾोह कोन्हे। हीअ जेका किरड़ी आंदी अथमि न, इहा किरड़ी इन सॼो असांजे छोकिरे जो हणी अकुल ई चटो करे छॾियो आहे। ॾिस ढोलण ॾिस, मां बस कयूं वेठी हूंदसि न त माणे जो वात बंदि न थींदो जेसीं ताईं वरंदी न ॾींदीमांसि। मां बि निमाणी आहियां, निमाणी नचाईंदीसांसि न ते। निमाणी बाबो ऐं अम्मा 80 में अची विया आहिनि। वॾड़ा चवंदा आहिनि त 80 मत खसी, हाणे हिन जी सोच ऐं मत खसजी वई आहे। ॿिया बात हणनि, तूं हुननि जे तरफ़ कनु ई न ॾे। इहे सोच त अम्मा ऐं बाबो असांजे लाइ कॾहिं को गुज़ारे विया, असां 3 जुमाणा ख़त्मा करे छॾिया। इन्हे ॻाल्हि कंदे ॿुॾी नथो मरे पियो। जेके पेर खया अथसि न सॼी ज़िंदगी पिन ते गुज़रंदसि। उहा बा फ़कीराणा ॿार आहियूं, पिनण पंहिंजी किरता, पिनंदासीं त खाईंदासीं। असुल 5 रुपया घटि, तूं बि कम खे तकड़ो पट। पर यादि रखजांइ, हाणे तव्हांखे पिने टुकुर बि कोन मिलंदो। इहा हिन फ़कीराणीअ जी दुआ। पुट खे पिटी थी ऐं उम्मीद रखी थी चङाईअ जी। वाह माई वाह। तूं बात न हण किरड़ी। जे पिटियां थी त मां पंहिंजे पुट खे थी पिटियां पई। तूं त आहे अॻे ई पिटियल, तोखे पिटे छा कंदसि। रुस्तमा, इहो तोखे अजाया वहम आहे। तूं जेको चई थो न, अहिड़ो मां ख्वाब में बि नथो सोचे सघां। रब मूंखे पहिरियां बि तो मथां शक हुयो, ऐं मां ज़ार जो ढुक पी बि ख़ामोश रहियुसि। पर काल्ह अम्मा तुंहिंजा प्रकार मूं अॻियां पधरा कया आहिनि। रुस्तमा, चाची तोसां कूड़ हयो आहे। बस रबू, बस। मुंहिंजी जीजन बाह ते इल्ज़ाम थोड़ी। हू बि कुड़ी आहे, मां बि कुड़ी आहियां। असां सभु कूड़ा आहियूं। बाक़ी सच्चार तूं आहीं। इहा मूंसां अजायो गिरल न कर। सिधी ॻाल्हि कर त मां घर छॾे हलियो वञा। जेकॾहिं मुंहिंजे चवण सां तूं घर छॾे वञी हा न त अलाए कॾहिं को छॾे वञी हा। मां हिकु चकर न पर 1000 चकर तोखे चई चुको आहियां। कन खोले ॿुध रुस्तमा, अधु घर मुंहिंजो बि आहे। अकेलो तुंहिंजो न आहे जो मां इहे घर छॾे हलियो वञा। हाणे आहे न पंहिंजी असुली औकात ते। हक़ थो घुरां त औकात छो ज़ाहिर करे। हा सोट, तुंहिंजो हक़ आहे तुंहिंजो हक़। कंहिं अमानती खे ॾेखार, पोइ हक़ कर। अधु क़ीमत वठ या अधु क़ीमत ॾे। तकलीफ़ तोखे आहे न, अमानती खे बि तूं ॾेखार। क़ीमत तूं लॻाए, चूंड मां कंदुसि। त पोइ ठीकु आहे अबू, मां राति चाचा सां ॻाल्हाए इहा ॻाल्हि तमामु कयां थो। हाणे विरासत रुगो घर जी न पर ज़मीन ऐं माल जी बि थींदी। हा रुस्तम, तूं सुई सगे समेत विरासत कर। मूंखे को बि एतिराज़ कोन्हे। हाणे त ईअं ई करिणो पवंदो। जेके न तुंहिंजा पेर आहिनि, हिकु छित हेठां हाणे नथा रही सघूं। त पोइ वञी बाबा सां विरासत कर। जेको फ़ैसिलो कंदो न त उहो मूंखे क़बूल हूंदो। रबो, हिकु ॻाल्हि मुंहिंजी कंध खोले ॿुधी छॾ। जेसिताईं पंहिंजो खड़ा मन अलॻि थिए
तेसी ताईं वक्त सां घर ईंदो कर ऐं वक्त सां ईंदो कर। जेकॾहिं बेमहलो तोखे ऐं राणीअ खे घर में ॾिठमि न त ॿिन्हीअ खे उते जो उते दफ़न करे छॾींदुसि। दफ़न कंदो मरंदे। अड़े रब्बू तूं मुंहिंजे हथां जरूर मर।